नाज़रीन, हिन वक़्तु असां कराची प्रेस क्लब अॻियां मौजूदु आहियूं, जिते मेहड़ वासी एहतजाज जी मुज़ाहिरो कनि पिया ऐं मेहड़ वासी जेको आहे कराची प्रेस क्लब अॻियां फैमिलीअ समेत 3 ॾींहंनि खां एहतजाज ते मौजूदु आहिनि। हिननि जो चवणु आहे त मेहड़ में बाअसर शख़्स असांजे घर जे वॾे ग़ुलाम सरवर चांडिया खे क़त्लु करायो आहे, जंहिंजे तहत न जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार थी करे न वरी असांजो मुतालबा मञा था वञनि। हिननि जो इहो बि चवणु आहे त असांजे वॾे खे जेको आहे बेगुनाह क़त्लु कयो वियो आहे, ग़ुलाम सरवर चांडिया खे बाअसर जे चवण ते, ऐं पुलिस जेको आहे उन्हनि जो साथारी आहे। ऐं असां जेको आहे हिन एहतजाजी मुज़ाहिरे ते वेठल रवासिन खां पुछंदासीं त ही पंहिंजे औरतुनि सां गॾु जेको आहे 3 ॾींहंनि खां कराची प्रेस क्लब जे आॾो कैंप लॻाए एहतजाज करे रहिया आहिनि, उनजो छा चवणु आहे? साईं, असांजो अर्ज़ु आहे त असांजो ग़ुलाम सरवर चांडियो भाटिया आहे क़त्लु थी वियो आहे। उन जा जेके हिन गिरफ़्तार कातिल नथा थियनि, असांजे या उहे कातिल असांजा गिरफ़्तार थियनि। मीर नादर मक्सी असांजे भाटिए खे मारायो आहे, उन खे कातिल ऐं ॿिया जेके आहिनि सभु गिरफ़्तार थियनि। हिन टाइम ताईं कंहिं ते बि पुलिस चढ़ी न आहे। असां SP खे, IG खे, DIG खे अर्ज़ा कयूं त असांजो ॿुधी ऐं असांजा कातिल जेके आहिनि गिरफ़्तार कया वञनि। सरवर ग़ुलाम सरवर चांडिया गिरफ़्तार थिया वञनि कातिल। असांजो इहो ई आहे। असां इहो ई मुतालबो आहे त ग़ुलाम सरवर खे 25 तारीख़ अॻिले महीने जी क़त्लु कयो आहे। उन खां पोइ असांजी FIR थी वई आहे। थियण खां बाद अॼु तुणी न मीर नादर खे गिरफ़्तार कयो आहे, न उनजे साथियुनि खे कयो आहे जेके ॿेटे में वेठा आहिनि। अॼु तुणी पुलिस हुननि जे मथां को बि असरु नथी करे, छो जो उहो वॾेरे जा माण्हू आहिनि। असांजो मुतालबो आहे त जेसीं तुणी इहे गिरफ़्तार न थींदा, पुलिस हथु न कंदी, तेसि तुणी असांजो धरनो हिते जारी रहंदो। मीर नादर खे ज़रूरु अदर कंदा। मीर नादर ख़ान मगसी बेटे वारे मगसिन खे चई मुंहिंजो भाउ क़त्लु करायो अथई। 15-20 ॾींहं आहे, न को पुलिस चढ़ी आहे, न हुननि खे ॿधो अथई, न बेटे वारनि खे ॿधो अथई। असां वेठा आहियूं उते सॼी मेहड़ में, असां क़ुर पाक रुलाए रुलाए बीहारे को दाद फ़रियाद असांजो कंहिं न वधो आहे। हिते हाणे आया आहियूं कराची शहर में प्रेस क्लब ते आया आहियूं। ख़ुदा वास्ते असां था चऊं असांजो दाद छे, मीर नादर मगसी ते गिरफ़्तार छे, ॿिया जेके आहिनि उहे गिरफ़्तार थियनि। मीर नादर ख़ान हे जेको बि सिंध बलोचिस्तान सभु को डिॼी थो वञे। मीर नादर ख़ान को इज़राइल आहे, को जिब्राइल आहे, को साह थो वठे। छा थो करे जो हे कातिलनि खे गिरफ़्तार हुकूमत नथी करे। हे असांजा शहज़ादा शींहं मोह पिया आहिनि। असां त को अहसासु कोन्हे को। जेको वीचारो स्कूट को काहे थो, उन जे घर ते पुलिस, SP, DSP सभु अचे कार अची हुनजे घर ते कड़ो ॾेई उन्हनि खे ॿधी वञी मार ॾियनि था, त उन्हनि जो दादू कनि था पुलिस वारा। असांजो भेण हे खून कयूं वेठो आहे, असांजा ॿ 2-3 मारायूं वेठो आहे। ख़ुदा वास्ते असां DIG साहिब खे चऊं था, SP साहिब खे चऊं था, सभिनि खे था अपील कयूं ख़ुदा वास्ते असांजी मदद कनि, मीर नादर ख़ान मगसी खे गिरफ़्तार कनि। महीने जी 25 तारीख़ सेप्टेम्बर जे सरवर चांडे खे शहीद कयो वियो, जिन में मक्सी बिरादरान जा जेको आहे न के माण्हू शामिल आहे ऐं उन्हनि खे मीर नादर मक्सी जी सरपरस्ती शामिल हुई। 15 ॾींहं गुज़रण बावजूदि कोर्ट जे हुकुम मुताबिक़ बि को बि मुजरिम जेको आहे अॼु ताईं जेको आहे कि पुलिस हुननि खे गिरफ़्तार न कयो आहे। जेको बि मेहर जो SHO आहे, नालो छा अनवर लिगारी, उहा ख़ासि दुर बणियल आहे ऐं उहो को बि असांखे साथ नथो ॾिए। उहो नादर मक्सी जेको साबिक़ा MNE आहे, उनजो मुकमल जेको आहे न कि हिमायती आहे। इन करे असांजो को बि साथ नथो ॾिए ऐं अॼु ताईं 15 ॾींहं गुज़री विया आहिनि त कंहिं बि का बि जेको आहे उन मतिलबु मुलज़िम जे दर ते चढ़ाई न कई आहे। असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त उन्हनि खे गिरफ़्तार करे कोर्ट जे कटहरे में जेको आहे न कि पहुचाए वञे। असां इहो चवणु था चाहियूं त मीर नादर मक्सी खे गिरफ़्तार कयो, उनखे सज़ा मिले ऐं असांजे पीउ जा जेके अॻुवाण कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो, पर पहिरियां मीर नादर मक्सी खे, छो जो करे उन ई चई असांजे अबू जो क़त्लु करायो आहे। अॼु 15-16 ॾींहं असां वेठा आहियूं, अञा मीर नादर मक्सी खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। छा को उहो बादशाह आहे, जा उहो को वज़ीर आला आहे,
जाको वो जज आ जाको वो इज़राइल आ जो हुनखे नथा गिरफ़्तार कनि छा उहो साहु कढंदो न हेतिरा क़तल कराया अथई त इन्हनि जो असां हिसाब केरु ॾींदो। मां सेशन कोर्ट खे हाई कोर्ट खे अपील कयां थी त मीर नादर मक्सी खे गिरफ़्तार कनि। मीर नादर मक्सी गिरफ़्तार कयो वञे, उनखे सज़ा अचे। मुंहिंजे पीउ खे बेॾोही हुन क़तलु करायो आहे, अञा ताईं उहो गिरफ़्तार न आहे। छो DIG खे SP खे सभिनी खे अपील थी कयां वस वारनि खे त मीर नादर मक्सी गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन ही वीचारा तव्हां मेड़वासी जा ॿुधा जेके कराची प्रेस क्लब अॻियां ॿारनि बचनि समेत औरतुनि समेत क़ुर पाक हथ में खणी एहतजाजी कैंप लॻाए वेठा आहिनि ऐं हुननि जो चवणु आहे त असांजे ग़ुलाम सर चांडे खे जेको आहे बेगुनाह बाअसर माण्हुनि जे चवण ते कातुलनि जेको आहे क़तलु कयो आहे, जॾहिं त पुलिस हिन वक़्तु ताणी जेको आहे कातुलनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि जो चवणु आहे त बाअसर शख़्स ऐं असांजे मरहूम ग़ुलाम सरवर चांडे जे कातुलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। कैमरामैन शेख वकार सां गॾु राहिब गहू इबरत न्यूज़ कराची।